नाज़रीन, इस्लामाबाद हाई कोर्ट तहरीक इंसाफ़ जे जनरल सेक्रेटरी ऐं अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर असद उमर खे आज़ादु करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट जे जस्टिस मियां गुल हसन औरंगज़ेब असद उमर जी गिरफ़्तारी ख़िलाफ़ दरख़्वास्त ते ॿुधणी हलाई। असद उमर तरफ़ां वकील बाबर अवान अदालत में पेश थियो। जस्टिस मियां गुल हसन औरंगज़ेब 3MP तहत असद जी गिरफ़्तारी कालदम करार ॾींदे खेसि फ़ौरी तौरु आज़ादु करण जो हुकुम ॾिनो। अदालत असद उमर खे पुरतशद्दुद एहतजाज जो हिसो न बणिजण जो बयानु हल्फ़ी जमा कराइण जो बि हुकुम ॾिनो। जस्टिस मियां गुल हसन औरंगज़ेब रिमार्क्स ॾींदे चयो त जेसिताईं अवां प्रेस कॉन्फ्रेंस न कंदा हू अवां खे न छॾींदा, जंहिं ते बाबर अवान जवाबु ॾिनो त प्रेस कॉन्फ्रेंस असां न कंदासीं। जस्टिस मियां गुल हसन औरंगज़ेब चयो त असद उमर जा ही 2 ट्वीट्स आहिनि, इहे फ़ौरी तौरु डिलीट करायो। जंहिं ते बाबर अवान चयो इहा ख़बर आहे त पोइ अवां जे हुकुम जी तामील कंदसि।